जय झूलेलाल। सिंधु संगम माचिस मीडिया में तव्हांजो स्वागत आहे। हीअ ख़बर अकलतरा जी आहे। बिलासपुर खां 40 किलोमीटर परे हसदेव नदीअ जे किनारे वसियल अकलतरा ज़िलो चांपा जांजगीर हिकु नंढो शहर आहे। हिन शहर में सिंधी समाज जा 40 परिवार आहिनि। सभिनि परिवारनि में पाण में प्यार ऐं भाईचारो आहे। पिछले कई वरियनि खां श्री झूलेलाल चालीहो महोत्सव अकलतरा में धूमधाम सां मल्हायो वेंदो आहे। ख़बर जो विस्तार इन तरह आहे त झूलेलाल सेवा समिति, पूज्य सिंधी पंचायत ऐं झूलेलाल महिला समितिअ जे संयुक्त तत्वाधान में लगातार 6 साल आयोजित झूलेलाल चालीहा महोत्सव में इष्ट देव झूलेलाल साईं जी अखंड ज्योत जी आराधना साध संगत पारां कई वञे थी। समितीअ पारां सुखमनी पाठ चकरबाटा जे महिला मंडल पारां कयो वियो। साईं जन खे 56 भोग भी लॻायो वियो। प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय पारां हलंदड़ सेंटर जी भेनरुनि पारां प्रवचन कंदे घर खे स्वर्ग ठाहिण वास्ते सरल तरीक़ा ॿुधाया विया कि रिश्तनि खे संवारे हलाइण में ई चालीहे जो महत्व लिखियल आहे। उन्हनि ज्ञान जी अमृत वर्षा कंदे चयऊं कि मन खे एकाग्र करे प्रभु प्राप्ति कीअं कजे इन जा उपाय ॿुधायूं। बिलासपुर खां ब्रह्म कुमारी कांता दीदी, ब्रह्म कुमारी राखी दीदी, ब्रह्म कुमारी भुवनेश्वरी दीदी ऐं विनीता दीदी शामिल थिया। इन कार्यक्रम में भंडारे जो भी आयोजन कयो वियो। अकलतरा में चालीहे जी धूम में भारतीय सिंधु सभा महिला इकाई जी प्रदेश अध्यक्ष श्रीमती विनीता भावनानी जी भारतीय सिंधु सभा जी महिला इकाई खड़ी करण लाइ महिलाउनि खे प्रेरित कंदे चयऊं कि अॼु कलयुग जे समय में संगठन में ही शक्ति आहे। बिना संगठन जे असां अधूरा बिखरियल मोती आहियूं। हिकु माला ठही करे असीं समाज लाइ इलाही कुछ करे सघूं था। अकलतरा महिला मंडल पारां आश्वासन ॾिनो वियो कि जल्द ही हिकु महिला इकाई ठाहे करे तव्हांखे सॾु कंदासीं। इहा जानकारी विनीता दीदी ॾिनऊं। अकलतरा चालीहा जे भक्तिमय कार्यक्रम के सुहिणे रूप में आयोजित करण में समितीअ जे सभिनि सदस्यनि जो विशेष सहयोग रहियो, जिन जा नाला आहिनि नरेश हरगुनानी, होलाराम चंदनानी, के चंदवानी, रमेश चंदवानी, रमेश माधवानी, कैलाश वाधवा, प्रकाश वाधवा, नानक रोहरा, मुकेश नागदेव, दीपक माधवानी, रवि हरगुनानी, रवि नागदेव, मनीष हरगुनानी, शंकर वाधवा, महिला समिति कृष्णा नागदेव, पद्मा जग्यासी, गीता हरगुनानी, आशा चंदनानी, कविता चंदवानी, दीपा रोहरा, सीता मंगलानी, कनक वाधवा, चांदनी अज्ञा, रीटा चंदवानी, रोशनी माधवानी सभई सहयोगी रहिया। अकलतरा जी हीअ न्यूज़ फ़िलहाल एसिताणी। सिंधी समाज जी ख़बरूं सिंधीअ में ॿुधण जे लाइ सिंधु संगम माचिस मीडिया जा वीडियो लाइक कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो ऐं सिंधियत खे वधायो। जय झूलेलाल।